अस्सलाम वालेकुम। त सभ खां पहिरियों नालो ॿुधायो, मसलो ॿुधायो, छा थियो आहे? साईं मुंहिंजो नालो हुसैन बख्शा, मां रेड़ी जो मज़दूर आहियां। रेड़ी हलाईंदो आहियां। 5 रुपया गॾु करे रेड़ी वरितमि त पंहिंजे बचनि जी रोज़ी कयां। आया आहिनि दाना जेके तालो कटे रेड़ी कायूं हलिया विया आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे घुरायो आहे, अपील कई आहे त मन का महिरबानी थिए त मां पंहिंजे बचड़नि जी रोज़ी कयां। अॼु बि रोज़ीअ खां जेको आहे सो महरूम रहिजी वियुसि। हिन महिल हालात एॾा तंग आहिनि जो कर्ज़ु वठी करे 5,000 2,000 हिन बरसातुनि में जेको आहे सो रेड़ी बंदि रही आहे। कर्ज़ु वठी करे पंहिंजा बचड़ा पालिया अथसि, उहो कर्ज़ु न लाथो आहे, मथां वरी रेड़ी काइजी वई आहे। अहिड़ो को मदद वारो त कोन्हे जेको असांजी मदद करे। अव्हां वटि उहे माण्हू आहिनि जेके ख़ुदा वास्ते ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि। उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे मदद कयो। मां रेड़ी जो मज़दूर आहियां, कोई बि ॾियण वारो कोन्हे, कोई बि मदद करण वारो कोन्हे। कंहिंखे दाद फ़रियाद कयूं, को ॿुधण वारो बि कोन्हे। को ॿुधण वारनि खे ई असां अपील कयूं था त महिरबानी करे भाऊ सलीम लाइ हिकु घुरायो, जेको महिरबानी थी सघे मूंखे रेड़ीअ जी जेको आहे सो महिरबानी थिए त मां बचड़नि जी रोज़ी कयां। ग़रीब माण्हू आहियां, जंहिंजे करे अर्ज़ु कयोसीं। पोइ हाणे जेको ख़ुदा कारण महिरबानी पुॼे, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं अलाह उन्हनि खे बि ख़ुशि कंदो जेके असांजी महिरबानी कंदा आहिनि, असांजी मदद कंदा आहिनि ग़रीबनि जी। उन्हनि खे बि दुआऊं था कयूं त अलाह उन्हनि खे गंज ॾींदो। हिन वक़्तु ॿी त वाह कोन्हे का, उन्हनि खे ख़ुदा कारण अर्ज़ु कयूं था त महिरबानी कयो। मज़दूर माण्हू आहियां, जेको तव्हांजी महिरबानी थिए। तव्हां अलाह पाक ऐं सखी ॿारनि खे अपील कई सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म त छा तव्हांजी जेको कानून आहे, पुलिस, असांजा इदारा आहिनि, उन्हनि में यकीन न आहे त तव्हां उन्हनि खे अपील कयो आहे त मूंखे रेड़ी मोटाए ॾियो, चोरी वापसि कराए ॾियो? न साईं, उन्हनि में का उमेदु कोन्हे का, उन्हनि में उमेदु रखिजी ई नथी सघिजे। इन जे ई त करे असां सुजाग जेको आहे सो प्लेटफार्म ते अची करे अव्हांखे अर्ज़ु कयोसीं त मन को अहिड़ो अलाह जा नेकबाना काफ़ी आहिनि जेके ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि। मन को मदद करे त मां पंहिंजी रेड़ी वठी करे ॿीहर बचड़नि जे लाइ रोज़ी करे सघां। हिन वक़्तु दर पदर लॻो वेठो आहियां, कर्ज़ु खयलु आहे, उन जे लाइ परेशान अलॻि आहियां त उहो काथों लहंदो। हिन महिल अर्ज़ु इहो ई आहे त मिड़े ख़ुदा कारण महिरबानी थी वञे। टोटल ख़र्चु घणो ईंदो रेड़ीअ ते? साईं अंदाज़न हिन महिल जे हल्की हल्की रेड़ी बि घटि में घटि 12-15 हज़ार रुपया। 12-15 हज़ार जी। जेके न्यू वठूं था? न्यू त साईं घटि में घटि 20,000। 20,000 तव्हांजो मसलो हल थी वेंदो जी। इन खां अलावा कुझु आहे? साईं बसि कर्ज़ु आहे, कर्ज़ु त आहे 30-35 हज़ार कर्ज़ु आहे, पर उहो त रेड़ी मिले त असां ग़रीब माण्हू मिड़ई 5 रुपया कंदासीं। तूं चईं थो त मूंखे जेको मुंहिंजे मथां कर्ज़ु आहे उहो भले मुंहिंजी मदद न कनि, पर मूंखे रेड़ी ॾियनि वठी, त जीअं मां रेड़ी हलाए करे पर रोज़ी करे कर्ज़ु लाहियां। साईं हिन वक़्तु मसइलो रेड़ीअ जो आहे न, जे हिकिड़ो ॾींहुं बि वांदो वेहंदुसि त अञा कर्ज़ु खणंदुसि। पोइ जेको ख़ुदा जा नेक बाना आहिनि कंदा मदद, अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो। मसइलो त रेड़ीअ जो बि आहे, कर्ज़ जो बि आहे, मसइला त ॿई आहिनि। पर हिन वक़्तु जो हिकिड़ो 5 ॾींहं रेड़ी न मिले त मूं ग़रीब माण्हू त अञा कर्ज़ु पटींदुसि। बचा नंढड़ा आहिनि, कंहिंखो वठंदुसि, को ॿुधण वारो कोन्हे। जॾहिं बचड़ा अची अॻियां बीहनि था, ख़र्ची ॾे अबा न आहे त उन्हनि जो बि हाल हीणो थो थिए। पाण खां बि ॻोढ़ा निकिरी था अचनि त छा कयूं। हिन महिल मज़दूर माण्हू कोई ॿुधण वारो कोन्हे, दाद फ़रियाद वारो कोन्हे। इन जे करे वस वारनि खे। गुलाम सिंह नालो ॿुधायो तव्हां? हुसैन बख्श। अदा हुसैन बख्श ॻाल्हि दो। तव्हां मूंखे कॉल कई, मां तव्हां ॾिठो त शदीद बरसाति पई हले, मां तव्हांजे हिते अची आयो। मीरल जखरो जे पासो आहे मुंहिंजे ख़्याल में, मां आयो आहियां तव्हां वटि। मां अॼु ताईं कंहिंखे नाउमीद न कयो आहे। वसार मां नथो चई सघां त तव्हांखे पूरा पैसा मिलंदा या छा थींदो, पर मुंहिंजे वस में सलीमला जलवाणी वस जेतिरो हूंदो मां कंदुसि। पर आख़िरी सुवाल तव्हां खां हिकिड़ो कयां थो त हीअ जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जिन खे तव्हां वोट ॾींदा आहियो ॾुखे महल में, इहा उमेदु हूंदी आहे ॾुखी महल थींदी आहे, असां ते असांजी कमी ईंदा। जेकॾहिं उहे बि तव्हांजी मदद न कनि था त पोइ तव्हांजी केरु कंदो मदद? साईं उहे त सिर्फ़ु वेठा आहिनि पंहिंजे खाइण जे लाइ, ग़रीबनि जी मदद कंदा न आहिनि। हिन वक़्तु मुहारा आयल आहिनि त तालके रते दरे में कंहिं ग़रीब खे हिकिड़ो मुहारो न ॾिनो अथऊं। राशन ॾींदा कान्हनि, पंहिंजा पेट भरींदा आहिनि, त उहे मूं ग़रीब जी मदद छा कंदा। जॾहिं वञूं था दर ते, हा साईं अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो साईं, ख़ैरु आहे? हा भाऊ बीह अचां थो, त 3 कलाकनि खां पोइ ज़ाहिर ई न थींदा। चवंदा त भाऊ मोटर साइकिल ते चढ़ी निकिरी वियो, तोणे ॿाहिरि वेठो हुजे। ग़रीबनि जी केरु थो मदद करे? कोई बि असांजो काउंसलर या जेके बि हिते नुमाइंदा आहिनि रते देरे तालके जा, कोई बि असांजी मदद न कंदो। जेकर काउंसलर न आहिनि ठीकु आहे, सरहंदी वारा त आहिनि, लखापति करोड़पति त रते देरे अरबपति माण्हू वेठा आहिनि। यार मां कॾहिं नथो ॾिसां त कंहिं ग़रीब मिसकिन जी उहे मदद कनि। जेको बि थिए सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां के 1000 मोकिलियो, के 1500, के 2000, मां उहो कंट्रीब्यूशन ठाहे करे उहो ग़रीबनि ताईं पहुचायां थो। उहे मदद छो नथा कनि? किथे किथे ईअं त न आहे त रब पाक उन्हनि खे उहो अमर नथो, उहा इजाज़त नथो ॾिए त उहे नथा करे सघनि, उहे क़ाबिल न आहिनि हिन शइ जे? साईं उहे क़ाबिल आहिनि हिन शइ जे, पर उहे पैसा इन जे करे ज़ाहिर नथा कनि त हे रतो देरो शहर आहे, रतो पीअण वारनि जो शहर आहे। छो जे 5 रुपया ज़ाहिर कंदा त उन्हनि खे गुंडा चवंदा असांखे ॾियो।
इन जे करे हो ग़रीबनि जी मदद कनि था त अंदरूनी तौर कंहिं अहिड़नि जी कनि था जेका असां असुली ग़रीबनि खे नथी मिले, ॾियनि था काउंसलरनि खे या ॿियनि खे, ग़रीबनि खे ॾियो, उन्हनि खे मिले ई नथो। इंशाल्लाह दा बस यार भरपूर कोशिश कंदुसि। ऐं उम्मीद असां में रखी आहे सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते जेके दोस्त आहिनि उन्हनि खे मां अपील थो कयां, आमीन आमीन, उन्हनि खे अपील थो कयां त तव्हांजी वधि खां वधि मदद कनि। महिरबानी।